नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे चोटियारियूं मां ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी जे MNA नवीद डेरो पारां यूनियन काउंसिल चोटियारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ अली अकबर शाह, इटपार, ॻोठ हाजी मोहम्मद कीरियो, वरियल मला, बहराम बुगटी, जानी जुणेजो, सोडो खान मला, कीरिया कॉलोनी, मीरबर पाड़ो, फुलेल ऐं कुंभर पाड़ो जे 50 खां वधीक ॻोठनि ऐं पाड़नि जे ग़रीबनि में सोलर पैनल तक़सीम कया। उन मौके ते MNA नवीद डेरो जो चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशा गरीब तबके जी ख़िदमत कई आहे। असांजी पार्टी जो मंशूर आहे त हर गरीब जो घर रोशन हुजे। इन वधीक चयो त मुंहिंजे तक जी 22 खां वधीक यूनियन काउंसिल्स में UC सतह ते सोलर पैनल तक़सीम जो प्रोग्राम रथियो वियो आहे। हाणे UC जे मिलंदड़ बजट मां सोलर पैनल वठी UC सतह ते हर UC में विराया वेंदा त जीअं गरीब अवाम फ़ाइदो वठी सघे। इन वधीक चयो त बल्दियाती निज़ाम सबब UC में ईंदड़ माहिवार 5 लख रुपया अॻु करप्शन जे वर चढ़ी विया हुआ। हाणे उन रक़म मां सोलर पैनल वठी UC जे अवाम ते ख़र्च कंदासीं। उन मौके ते PP अगवान मोहम्मद यूनुस, कीरियो, जफर, बसरा, अताउल्लाह कुंभर ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।